नाज़रीन ते ॿी ब्रेकिंग न्यूज़ बि आवाज़ शेयर कंदालूं त मच्छी जो शिकार कंदड़ 10 मोहाणा भारतीय नेवी हथां खंभिजी विया। केटी बंदर वेझो काजर क्रीक वट नेवी 10 माण्हुनि खे खंभे वई। अहमद काथियार, एहसान, गुलाम हुसैन, सत्तार, आरब, मकसूद हुसैन ऐं गुलाम मुस्तफ़ा ऐं ॿिया खंभिजी विया आहिनि। होॾां भारतीय नेवी हथां खंभियल माण्हुनि जे घरनि में कोहराम मतल आहे। फाका कशी वारी सूरतहाल छाई वई आहे। खबर अवां शेयर करे आहियूं या ब्रेकिंग न्यूज़। नाज़रीन अवां शेयर कंदालूं त मच्छी जे शिकार कंदड़ 10 मोहाणा भारतीय नेवी हथां खंभिजी विया। केटी बंदर वेझो काजर क्रीक वट नेवी 10 माण्हुनि खे खंभे वई। अहमद काथियार, एहसान, गुलाम हुसैन, सत्तार, आरब, मकसूद, गुलाम मुस्तफ़ा ऐं ॿिया खंभिजी विया आहिनि। होॾां भारतीय नेवी हथां खंभे माण्हुनि जे घरनि में कोहराम मतल आहे। फाका कशी वारी सूरतहाल छायल आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवांखे अपडेट करे आहियूं। हिकु बार ॿीहर ॿुधाईंदारूं त केटी बंदर वेझो काजर क्रीक वट नेवी 10 माण्हुनि खे खंभे वई। अहमद काथियार, एहसान, गुलाम मुस्तफ़ा ऐं ॿिया खंभिजे गुम कयलनि में शामिल आहिनि। होॾां भारतीय नेवी हथां खंभे गुम कयल माण्हुनि जी घरनि में कोहराम मतल आहे। फाका कशी वारी सूरतहाल छायल आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जो रिपोर्टर रहमतुल्लाह असां सां लाइन ते मौजूद आहे। जी रहमतुल्लाह, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी हाँ, बिल्कुल। ठटे जे साहिल इलाइक़े केटी बंदर वेझो भारतीय नेवी एहलकारनि पाकिस्तानी सामूंडी हदुनि में मच्छी ऐं साने जो शिकार कंदड़ अल यासीन होड़े जे 10 माइग्रन खे होड़े समेत खंभे खणी विया ऐं भारतीय नेवी एहलकारनि पाण समुंड जे काजर क्रीक वटि मच्छी ऐं साने जो शिकार कंदड़ केटी बंदर जी ॿेट आथरकी जे रवासिन ऐं माइग्रन खे खंभे विया ऐं भारतीय नेवी एहलकारनि मथां खंभियल माइग्रन जी सुञाणप अहमद वलद ओस्मान काथियार, एहसान ऐं गुलाम हुसैन काथियार, सत्तार वलद हनीफ काथियार, गुलाम हुसैन ऐं साले राजपूत, आरब, जुम्मन पातणी, मकसूद, कासिम, ओस्मान, गुलाम मुस्तफ़ा समेत ॿुधाए वञनि पिया। होॾां रहमतुल्लाह, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन